जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे कोरबा छत्तीसगढ़ में 550 साल गुरु देनाथ गुरु नानक देव जी जय यात्रा संबलपुर मां निकिरी करे रायगढ़ ऐं उरगा थींदे हुए कोरबा पहुती। कोरबा में रवि साउंड जे हिते सिंधी समाज हिन जय यात्रा जो भव्य स्वागत कयो। स्वागत जी कड़ीअ खे अॻिते वधाईंदे हुए इहो जुलूस मेन रोड में बंटी स्टोर पहुतो ऐं उते हुन जुलूस जो स्वागत थियो। बंटी स्टोर का पोइ बस स्टैंड जे हिते वरी स्वागत कयो वियो। उतां सिख समाज द्वारा प्रसाद में समोसा वड़ा आलू गुंडा ब्रेड पकोड़ा ऐं खीर विरहाई वई। इहो स्वागत राति जो 10 बजे थियो। उन खां पोइ इहो जुलूस बस स्टैंड थींदे हुए ब्रिज जे मथां सुनालिया पुल ट्रांसपोर्ट नगर थींदे हुए ट्रांसपोर्ट नगर स्थित पंजाबी गुरुद्वारे में समाप्त थियो। उते राति जो 2 बजे भंडारो भी कयो वियो। कार्यक्रम में सिंधी समाज ऐं सिख समाज जा काफ़ी माण्हू शामिल हुआ ऐं हिन कार्यक्रम खे सफल ठाहिण में सिंधी समाज व सिख समाज जो विशेष योगदान हुयो। कार्यक्रम जी जानकारी असांखे सिंधु संगम कोरबा जा संवाददाता प्रकाश कालवानी ने ॾिनी। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल खां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।